अहम ब्रेकिंग न्यूज़ इतवां शेयर कंदासीं त हुकूमत पेट्रोल 10 रुपया फी लीटर सस्तो करे छॾियो आहे। डीज़ल की कीमत में 13 रुपया 6 पैसा लाथ कई वई। अवांखे ॿुधाईंदा हलूं लाइट डीज़ल की कीमत में 12 रुपया 12 पैसा घटाई। गासलेट की कीमत में 11 रुपया 15 पैसा लाथ कई वई आहे। अहम ख़बर वास्ता नज़र शेयर कंदा हलूं। हुकूमत पेट्रोल 10 रुपया फी लीटर सस्तो करे छॾियो आहे। डीज़ल की कीमत में भी 13 रुपया 6 पैसा लाथ कई वई आहे। अवांखे आगाह कंदा हलूं डीज़ल की कीमत में 12 रुपया 12 पैसा घटाई कई वई ऐं गासलेट की कीमत में 11 रुपया 15 पैसा लाथ कई वई आहे। अहम ख़बर वास्ता शेयर कंदा हलूं। हुकूमत पेट्रोल 10 रुपया फी लीटर सस्तो करे छॾियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिण जारी कियो वियो आहे। इन नोटिफिकेशन खां पोइ 12 वॻे इहे लागू थी वेंदा। अवांखे ॿुधाईंदा हलूं डीज़ल की कीमत में 13 रुपया 6 पैसा लाथ कई वई आहे। डीज़ल की कीमत में 12 रुपया 12 पैसा घटाई कई वई। गासलेट की कीमत में भी 11 रुपया 15 पैसा लाथ कई वई आहे। हुकूमत पेट्रोल 10 रुपया फी लीटर सस्तो करे छॾियो आहे। डीज़ल की कीमत में 13 रुपया 6 पैसा लाथ कई वई। अवांखे ॿुधाईंदा हलूं डीज़ल की कीमत में 12 रुपया 12 पैसा घटाई कई वई। गासलेट की कीमत में 11 रुपया 15 पैसा लाथ कई वई आहे। अवांखे नाज़रीन अपडेट कयूं पिया। अहम ख़बर का हुकूमत पेट्रोल 10 रुपया फी लीटर सस्तो करे छॾियो आहे। डीज़ल की कीमत में 13 रुपया 6 पैसा लाथ कई वई। गासलेट की कीमत में 11 रुपया 15 पैसा लाथ कई वई आहे। अहम ख़बर वास्ता शेयर कंदा हलूं त हुकूमत पेट्रोल 10 रुपया फी लीटर सस्तो करे छॾियो आहे। महंगाई जी मारियल अवाम खे रिलीफ। हुकूमत पेट्रोल 10 रुपया फी लीटर सस्तो करे छॾियो। डीज़ल की कीमत में भी 13 रुपया 6 पैसा लाथ कई वई आहे। गासलेट की कीमत में 11 रुपया 15 पैसा लाथ कई वई आहे। नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। महंगाई जी मारियल अवाम खे हुकूमत पारां रिलीफ ॾिनो पियो आहे त हुकूमत पेट्रोल 10 रुपया फी लीटर सस्तो करे छॾियो। डीज़ल की कीमत में 13 रुपया 6 पैसा लाथ कई वई। गासलेट की कीमत में 11 रुपया 15 पैसा लाथ कई वई आहे।